कुराड़ी दे खबर अज तू लाइन में बीठी है चे बादशाह जो ॾियण जी गाल कया छा घुरंदी चे मुंहिंजी मर्ज़ी आहे कंहिंखे कोन ॿुधाई सब को बादशाह वटि ईंदो वयो बादशाह वायदे मुताबिक ॾींदो वयो तवज्जह कजो दोस्तो वठंदा वया जेडी महिल उन कुराड़ीअ जो वारो आयो बादशाह जो आ कुराड़ी तोखे छा खपे निहारे चे मूंखे तू खपी छाची कुराड़ा त ॻाल्हायो भला नौजवाननि खे छॾियो उन कुराड़ीअ चयो ऐं बादशाह मूंखे तू खपी बादशाह चयसि त छा मतिलबु आहे तुंहिंजो चई बादशाह मूंसां शादी कर बादशाह चयसि तू चरी थी आहे छा शादी उन सां कबी आहे जंहिंसां मोहबत हूंदी आहे या शादी उन सां कबी आहे जंहिंजा मिट माइट रिश्तो तय कराईंदा आहिनि उन सां शादी कबी आहे तू कीअं थी चए बादशाह मर्ज़ी तुंहिंजी आहे मां यहाँ सवाली बणिजी सवाल क़बूल करण न करण त तुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजो सवाल आहे बादशाह वज़ीरनि खे चयो चाचे मोहम्मद ईसा जहिड़ा के वज़ीर वेठा हुया उन्हनि खे चई नदीम मोहम्मद ईसा गॾिजी वञी हिन चरीअ खे सम्झायो उन्हनि चयसि चरी तोखे छा थियो अचे मां चरी न आहियां तव्हां चरिया हो चरिया जे मुंहुं चवनि से चरिया आहिनि पाण कहिड़ी तन खे ॼाण आजिज़ उजण इश्क जी चरियो चवण सवलो आहे पर चरियो थियण ॾाढो ॾुखियो अथई याद रखी छॾिजां कॾहिं चरियो थी ज़िंदगीअ में अची ॾिस त ख़बर पवई त चरियाइप जो मज़ो कहिड़ो आहे बादशाह ऐलान कयो खुफ़िया मुंडी लिकाए ठहराए ऐलान कई तज मुझे न सजे राज में चरियो केर आ केर चवे त मां चरियो सब को चवे मां शेर बा केर सडाए सभिनी चयो सा सियाणा सियाणा एकड़ो कुंड में को खुदा जो साले बानो फकीर वेठो ॾिठई बादशाह तो चवे त चरियो केरा उथी बीहे हे हड़ई सियाणा वेठा हन नारो हणी उथी बीठो चे बादशाह तो चरियो खपे मां चरियो वेठो आ हुकुम कर जिन मतलब बादशाह ॾिठो त हिकड़े ही नारो है चे हेडे अच आयो जे स्टेज ते बादशाह वेठो आहे भर में विहारे बादशाह जो हीरन वारी सोनी मुंडी कढी जेडी मल हीरन जी मुंडी जो फकीर जे चीच में पाराई त वजीरन जो दाहूं निकरी वयूं भणा एड़ी खबर होजे त असां हड़ई चरिया थी वञूं लालची आहे न इंसान चलो वरी बियो दफ़ो न ॻाल्हाइजो कुर्ब कजो अदा ॻाल्हि समझ में अचे थी न कान थी अचे समझ में मुंहिंजो मूड आहे कुछ घणो वेहण जो इन करे तव्हांजो थल थो पियो ॿधां जिंदगी में वरी या नसीब आहे अॼु तव्हांखे महबूब जो मेराज उहो थो ॿुधायां जो इंशाअल्लाह ताला दिलि ठरी पवंदी वाग मदीने वरी पवंदी ऐं सुहिणे अलीअ जो मीलाद भी कुछ ॿुधाईंदो मैं पर अहिड़ो ॿुधाईंदो मैं जो ॿुधण सां तो मोटंदे अली अली कंदो वेंदे इंशाअल्लाह ताला पर तोखे ज़हनी तौर ते तैयार कयां जंहिं वक़्त में उन फकीर खे उहा मुंडी मिली हाणे त वज़ीरनि जूं जड़ूं निकिरी वयूं त अहिड़ी ख़बर हुजे त असां हड़ई चरिया हुजूं हा ख़ैर फकीर मुंडी खणी हलियो वियो महफ़िल बर्खास्त थी वई बादशाह जो पछाड़ी जो टाइम आयो बीमार थी पियो चंगाई कान पई थे बीमारी न पई छॾे माण्हू न चे ॿुधायो ओ फकीर फलाणे बादशाह ॾे था वञूं ॾाढो चवनि था बीमार आहे चई जे करे बीमार आहे त मां भी हलां थो उहा मुंडी खई उन फकीर आयो चे बादशाह जे दरबार ते बीही उन जे मुशीरन के चई मूंखे बादशाह सां ज़रूरी मुलाकात करणी आहे चयो बादशाह ॾाढनि आख़िरी पसाहन में आहे चई मूंखे बि इन्हनि पसाहन में ज़रूरी मुलाकात करणी आहे मुसलमान तवज्जह कजां जेॾी महिल बादशाह वटि पहुतो निहारे जे बादशाह सुञाणी थो चई न उहा मुंडी कढी ॾेखारे चई भला इन मुंडीअ खे सुञाणी थो चई इन मुंडीअ खे सुञाणा थो चई कंहिंखे ॾिनी हई चई हिकिड़ो चरियो हुयो मुंहिंजे राज में उन चरे खे ॾिनी हम चई ठीकु आहे चरे खे ॾिनी हई चई चरे खे ॾिनी हम चई हाणे ॾे ख़बर काॾे थो पियो वञी चई पंहिंजे असुली ॾेह थो वञा चई ऐं बादशाह ॾे ख़बर जेॾी महिल तूं शिकार ते निकिरण जो इरादो कंदो हुए त 8 ॾींहं अॻु में इलाइक़ो साफ़ थींदो हो चई थींदो हो
चई तू हिकड़ो कलाक या 2 कलाक वींदे हुए 8 ॾींहं माण्हू इलाइक़ा साफ़ करे एरे खेरे वल्लू घेरे खे कढी करे तुंहिंजे लाइ मैदान साफ़ करे तुंहिंजे शिकार जा सामान तैयार कंदा हुया 8 ॾींहं तुंहिंजो इस्तक़बाल थींदो हो चई थींदो हो चई हिकड़े कलाक लाइ जिथे वेंदे हैं उते 8 ॾींहं तैयारी कराईंदे हैं अॼु जंहिं सफ़र ते वञी थो पियो ॾे ख़बर उन जे लाइ घणा ॾींहं तैयारी कई अथई अॼु जंहिं सफ़र ते वञी थो ओ कहिड़ो सफ़र आहे चई क़बर आहे चई ॾे ख़बर घणा मुंशी वज़ीर मोकिलिया अथई सफ़ाईअ जे लाइ घणनि उते इस्तक़बाल कयो अथई त बादशाह जो कंध हेठि थियो चई कंध हेठि न कर अॼु मूंखे जवाब ॾे त तूं चरियो हुए या मां चरियो हुयुसि उहा मुंडी ॾेखारे चई ॾे ख़बर तूं चरियो हुए या मां चरियो हुयुसि निहारे चवे थो तूं चरियो कोन हुई चरियो त मां हुयुसि जो असली सफ़र खे छॾे नकुली सफ़र जी तयारी पे कयमि बेशक तूं सियाणो हुए जंहिं नकली सफ़र खे छॾे असली सफ़र जी तयारी करे छॾी नकुली नफ़े के ॾिसण जे बजाय असली नफ़ो गोल मुस्लमान अॼु उन नफ़े जो तोखे उन सौदे जो तोखे ॿुधायो वेंदो जेको सौदो तोखे अहिड़ी जगह ते कम ईंदो जिते न अम्मा कम अचई न अबो कम अचई न भाउ कम अचई न भेण कम अचई न मिट कम अचनि न माइट कम अचनि न दोस्त अचई न यार अचई सभई लटे कुटे सटे ज़मीन सिधी करे छंडकारो ॾेई अहिड़ो लोह करे ईंदई मथां राति मोटी अचे त ॿार डिॼनि सॼी उमिरि गॾु रहियो हाणे मथां मोटी अचे त ॿार डिॼनि रुगी ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी को तस्वीर जो थो अचे त ॿार डिॼनि था मोटी आयो आहे छा ज़िंदगी गुज़ारी कोन डिगो कमाई कोन डिगो हाणे रुगी हिकड़े ॾींहुं आया त डिॼो था इहा अथव दुनिया जी वफ़ाई इन नंढड़े नफ़े खे छॾ अॼु तोखे उहो नफ़ो मिलण वारो आहे उहो तोखे फ़ाइदो मिलण वारो आहे रुगी तूं हीअ दिलि जी दरी खोले ऐं पंहिंजे दिलि खे हाज़िर करे वेह इहो अहिड़ो नफ़ो अथई जिथे सभु छॾे वेंदई मुंहिंजो महबूब अचे उते बि तोखे अॾींदई ये सब ऊंदा ही करे ईंदई ये जेके दुनिया जा यार थई न ये ऊंदा ही करे ईंदई लहद में लाहे ॾिसंदो ई त सिरूं ॾेई नंढड़ो सोरा ख़ूब बंद कंदा हन छो मतां का नंढड़ी रोशनी भी थिएसि ठुप ऊंदह करे हकीकत में आशिक चवनि था त इहो तुंहिंजे आॾो सबक़ आहे त जन जे लाइ सॼी ज़िंदगी तो रोशनियूं कयूं अॼु तुंहिंजे लाइ ठुप ऊंदह करे था वञनि ऐं जंहिं न महबूब खे यादि ई कोन कई जंहिं पुनल ते प्यार में दुरूद ही कोन पियो पढ़ी जेॾी महिल सफ़ा ऊंदह करे मोटंदई त रोशनी करण उहो मुंहिंजो हिकिड़ो ही यार ईंदो उहो महबूब रोशनी करण ईंदुई जंहिंजे अॼु मेराज जे महफ़िल में वेठो आहीं पोइ ॿुधाए त क़बर जी रोशनी खपई या न खपई जवाब ॾे खपई या न खपई पोइ जे खपई न त अॼु मस्त मोमिन थी वेह दीवानो मोमिन थी वेह आशिक मोमिन थी वेह अहिड़ो मोमिन थी वेह जंहिं मोमिन खे चयूं त ॾे ख़बर जेॾी महिल न तोखे क़बर में अचे मुनकर नकीर ईंदा पोइ छा कंदे हे पक्का सबक़ करे छॾ कम ईंदई हुते हे कम सबक पक्का करे छॾ कम ईंदई उते किथे कम ईंदई जिथे केर न हूंदी उते कम ईंदई चई कीअं कंदे चई जेॾी महिल न मुनकर नकीर मुंहिंजे अचे क़बर में बीही ऐं मूंखे उथारींदा त उथी घणेई सुतो हई त निहारे चवंदो मान ॾियो ख़बर मुंहिंजे कमरे में आया हो चई तुंहिंजे कमरे में आया हो चई पोइ मुंहिंजे कमरे में आया हो त अस्सलाम वालेकुम चयो अथव हाणे खाई सबक पक्का कर आशिकन जा हिकिड़ो आशिक तो चवे जीअं मुनकर नकीर ईंदा चवंदो मान ॾियो ख़बर मुंहिंजे कमरे में आया हो न चई हा चई पोइ जे मुंहिंजे कबर में कबर चो या कबरो चो अस्सलाम वालेकुम चयो अथव चई न चई जे न चयो अथव त महिरबानी करे पहिरीं पोइते मोटो पहिरीं अस्सलाम वालेकुम चई पोइ अंदरि अचो ओ दीवानो तो चवे त ईअं कंदुसि मां तूं बि पक्को कर ईअं कंदे कमु थी वेंदी चई पोइ छा थींदो चई जेॾी महिल मुनकर नकीर पोइते थी ईंदा ई चवंदा अस्सलाम वालेकुम चवंदो सान वालेकुम सलाम ॾियो ख़बर कीअं आया हो पुछंदा मर रब्बुक तुंहिंजो रब कहिड़ो आहे मन दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आहे चवंदो मां ॾियो त ख़बर
मूंखे सलाम कयो अथव चवंदा कयो अथऊं छो ॾियो चवंदो ॾियो ख़बर सलाम जॾहिं मूंखे कयो अथव त मुस्लमान सम्झी कयो अथव या हिंदू सम्झी कयो अथव सलाम जो मुँह ते वरायो अथव त मुस्तफ़ा जो ग़ुलाम सम्झी वरायो अथव या को ॿियो टियों वरी सम्झी वरायो अथव चओ तोखे मुस्लमान सम्झी चई जॾहिं मुस्लमान सम्झी सलाम वरायो अथव त